नाज़रीन आम ख़बर न्यू कराची का सिंध हुकूमत 12 एडिशनल एडवोकेट जनरल ऐं असिस्टेंट एडवोकेट जनरल मुक़रर करे छॾिया आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवां खे अहम ख़बर न्यू कराची का सिंध हुकूमत 12 एडिशनल एडवोकेट जनरल ऐं असिस्टेंट एडवोकेट जनरल मुक़रर करे छॾिया आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। असिस्टेंट एडवोकेट जनरल जान मोहम्मद खोड़ो ऐं सैयद अरशद हुसैन शाह के एडिशनल एडवोकेट जनरल मुक़रर कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। मोहम्मद कामरान खान, मोहम्मद जावेद, दाऊद जान मज़ारी, शरफुद्दीन जमाली, मोहम्मद शरीफ सोलंगी, असद जमाली ऐं असिस्टेंट एडवोकेट ॿिया बि मुक़रर थिया आहिनि। अवां खे ॿुधायूं त नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद है केटी न्यूज़ जो रिपोर्टर आज़म ज़ोरानी। जी आज़म, अपडेट कजो। जी सिंध हुकूमत 2 एडिशनल एडवोकेट जनरल ऐं 10 असिस्टेंट एडवोकेट जनरल मुक़रर करे छॾिया आहिनि। असिस्टेंट एडवोकेट जनरल जान मोहम्मद खोड़ो ऐं सैयद अरशद हुसैन शाह के एडिशनल एडवोकेट जनरल तौर ते मुक़रर करे छॾियो आहे, जॾहिं त 10 जेके आहिनि असिस्टेंट एडवोकेट जनरल मुक़रर कया विया आहिनि, जिन जो मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ज़िलनि सां तालुक़ु आहे। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त एडवोकेट जनरल जे ऑफिस में हिन वक़्तु जेको आहे कुल 3 जायूं ख़ाली आहिनि। उन्हनि 3 ख़ाली जायुनि ते 12 जेके आहिनि वधीक मुक़रर कयूं वियूं आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ आज़म ज़ोरानी। अवां खे अहम ख़बर न्यू कराची का सिंध हुकूमत 12 एडिशनल एडवोकेट जनरल ऐं असिस्टेंट एडवोकेट जनरल मुक़रर करे छॾिया आहिनि। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं त असिस्टेंट एडवोकेट जनरल जान मोहम्मद खोड़ो ऐं सैयद अरशद हुसैन शाह के एडिशनल एडवोकेट जनरल मुक़रर कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।